ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 12/12/2023। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार ज्ञान योग सां गॾु गॾु असांजी चलन बि ॾाढी सुठी खपे। कोई बि भूत अंदर में न हुजे। छो जी तव्हां आहियो भूतनि खे कढण वारा। प्रश्न सपूत ॿारनि खे कहिड़ो नशो स्थाई रही सघंदो आहे। उत्तर आहे बाबस सां डबल सिरताज विश्व जा मालिक ठहिण जो वरसो वठूं था। इहे नशो सपूत ॿारनि खे ई स्थाई रही सघंदो आहे। परंतु काम क्रोध जो भूत अंदरि हूंदो त इहे नशो न रही सघंदो। अहिड़े ॿार पोइ बाप जो रिगार्ड बि न रखी सघंदा आहिनि। हिन करे पहिरियों भूतनि खे भॼाइणो आहे। बाप चवनि था जंहिं ॿार में काम क्रोध जा भूत अंदरि हूंदा आहिनि त उन्हनि खे नशो न रही सघंदो आहे। अहिड़ा ॿार पोइ बाप जो रिगार्ड बि न रखी सघंदा आहिनि। इन करे पहिरियों भूतनि खे भॼाइणो आहे। पंहिंजी अवस्था मज़बूत ठाहिणी आहे। त भूतनि खे भॼायो, पंहिंजी अवस्था मज़बूत ठाहियो, तॾहिं असांखे सदा इहो नशो रहंदो की असां डबल सिरताज ठहिण वारा आहियूं। गीता केरु आयो मुंहिंजे मन जे द्वारो। ओम शांति। हिन जो अर्थ त कोई सम्झी न सघे सिवाय तव्हां ॿारनि जे। सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। छो जी परमपिता परमात्मा जो स्थूल व या सूक्ष्म चित्र त आहे न। त इहे जेको आहे केरु आयो मुंहिंजे मन जे द्वारे, इन जो अर्थ त कोई सम्झी न सघंदो आहे सिवाय असां ॿारनि जे। सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। छो जी परमपिता परमात्मा जो कोई स्थूल व सूक्ष्म त चित्र आहे न। सूक्ष्म आहे देवताऊं, उहे त सिर्फ़ु 3 आहिनि। उन्हनि सां बि अति सूक्ष्म आहे परमात्मा। हाणे हे परमपिता परमात्मा इहा केरु चईंदो आहे? इहा आत्मा चईंदी आहे न। हे परमपिता परमात्मा इहा असांजी आत्मा चईंदी आहे। परमपिता परमात्मा खे परम आत्मा चईंदा आहिनि। परमात्मा अर्थात परम आत्मा। लौकिक बाप खे आत्मा परमपिता न चई सघंदासीं। जॾहिं पारलौकिक बाप परमपिता परमात्मा खे यादि कंदा आहियूं त हुनखे देही अभिमानी चइबो आहे न। जॾहिं देह अभिमान में आहियूं त देह सां गॾु संबंध रखण वारे बाबा यादि ईंदो आहे। हाणे उहो आहे आत्मा सां गॾु संबंध रखण वारो बाबा, शिव बाबा। हाणे उहा बाबा आया आहिनि हिते। आत्मा बुद्धि सां ॼाणंदी आहे। आत्मा में बुद्धि आहे न, त परमपिता परमात्मा ज़रूरु पारलौकिक पिता ठहरियो न। हुननि खे ईश्वर चईंदा आहियूं। हाणे बाबा इहा प्रश्नावली ठाही अथई। हिन ते तव्हां ॿारनि खे सम्झाइण में सहज थींदो आहे। हीअ जेकी प्रश्नावली आहे हिन ते असांखे जेकी बि बाबा ठाराई हुनई, हिन ते असांखे सम्झाइण में सहज हूंदो आहे। जीअं फॉर्म भरवाइबो आहे न, वैसे प्रश्न बि पुछी सघंदा आहियूं। ज़रूरु जो पुछंदा उहो नॉलेजफुल हूंदा त ज़रूरु टीचर ई ठहरियो न। आत्मा ई शरीर धारण कंदी आहे ऐं ऑर्गन सां सम्झाईंदी आहे। त ॿारनि खे सहज करे सम्झाइण लाइ इहा प्रश्नावली ठाराई आहे। परंतु ज्ञान ॿुधाइण वारे ॿारनि जी अवस्था बि ॾाढी सुठी खपे। भले कंहिंमें ज्ञान ॾाढो सुठो आहे, योग बि सुठो आहे, परंतु साथ साथ चलन बि सुठी खपे। दैवी चलन हुननि जी हूंदी जंहिंमें काम क्रोध लोभ मोह अहंकार जो भूत न हूंदो। दैवी चलन हुननि जी हूंदी जंहिंमें न काम जो, न क्रोध जो, न लोभ जो, न मोह जो, न अहंकार जो भूत हूंदो आहे। इहे वॾा वॾा भूत आहिनि। तव्हां ॿारनि में कोई बि भूत न हुजणो खपे। असां आहियूं भूतनि खे कढण वारा। उहा अशुद्ध आत्माऊं जो भटकदियूं आहिनि, उन्हनि खे भूत चईंदा आहिनि माण्हू। दुनिया में जो अशुद्ध आत्माऊं भटकदियूं आहिनि न, उन्हनि खे माण्हू भूत चईंदा आहिनि। हुन भूतनि खे कढाइण वारो बि उस्ताद हूंदो आहे। इहा जो 5 विकार रूपी भूत आहे न, इहे त परमपिता परमात्मा जी सवाइ कोई कढी न सघंदा आहिनि। सर्व जा भूतनि खे कढण वारो उहो हिकु बाबा ई आहे। सर्व जो सदगति करण वारो उहो हिकु ई आहे।
रावण सां लिबरेट कराइण वारो उहो हिकु ई असांजो वॾो वॾो बाबा आहे। इहे आहिनि वॾा भूत। चइबो बि आहे न, हिन में क्रोध जो भूत आहे, हिन में मोह जो, हिन में अशुद्ध अहंकार जो भूत आहे। सभी खे हिन भूतनि सां छुड़ाइण वारो लिबरेटर परमपिता परमात्मा हिकु ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन समय सभिनि सां पावरफुल इहा क्रिश्चन माण्हू आहिनि। उन्हनि जी अंग्रेजी भाषा जा अक्षर बि ॾाढा सुठा आहिनि। जो राजा ई हूंदा आहिनि उहे पंहिंजी भाषा हलाईंदा आहिनि। देवताउनि जी भाषा कोई ॼाणंदो न आहे। असांजी ॿार अॻियां सभु कुझु अची करे बदिलाईंदियूं, 2-4 ॾींहं ध्यान में रहंदियूं। हाणे कोई बुद्धिवान संदेशी हूंदी जो हुतां जी भाषा ॾिसी करे ॿुधाए। तव्हां ॿार सभिनि खे भारत जी कहानी ॿुधायो। भारत सतो प्रधान हुयो, हाणे तमो प्रधान थियो आहे, पूज्य खां पुजारी थियो आहे। भारत में देवताउनि जा चित्र ॾाढा हुया, अंधश्रद्धा ॾाढा आहिनि। भारत में देवी देवताउनि जा चित्र ॾाढा आहिनि, अंधश्रद्धा सां पूछंदा आहिनि, बायोग्राफी खे ॼाणंदा न आहिनि। हाणे असां एक्टर आहियूं जो ड्रामा जे डायरेक्टर आदि जो मालूम हुजणो खपे असांखे। असां सभु एक्टर आहियूं त ड्रामा जे आदि ड्रामा असां एक्टर आहियूं त ड्रामा जे डायरेक्टर आदि जो मालूम हुजणो खपे। हिन करे प्रश्नावली ठाही आहे। पोप खे बि लिखिणो खपे। तव्हां फॉलोअर्स खे चओ था इहे विनाश जी चीज़ बंदि करो, पोइ तव्हांजो इहे सभु मञंदा छो न आहिनि। पोप खे बि असां हीअं चई सघंदा आहियूं भई तव्हां फॉलोअर्स खे चओ था इहे सभु बंदि करो, पोइ तव्हांजी मननि छो था। तव्हां त सभिनि जा गुरू आहियो, तव्हांजी त ॾाढी महिमा आहे, पोइ बि इहे मञंदा छो न आहिनि। कारण तव्हां न ॼाणंदा आहियो त असां तव्हांखे ॿुधाईंदा। इहे कोई तव्हांजी मत ते न आहिनि, इहे ईश्वर जी मत ते ठाहिनि था। इहा परमात्मा जी मत ते इहे सभु ठाहिनि था। स्वर्ग जी स्थापना एडम ईव द्वारा थींदी आहे न। नॉलेजफुल गॉड आहे उहो गुप्त आहे न, ज़रूरु उन्हनि जी सेना उन्हनि जी मथे हलण वारी हूंदी न, ईअं सम्झाइणो खपे। परंतु ॿार एॾा विशाल बुद्धि न आहिनि, इन करे स्क्रू खे टाइट करिणो पवंदो आहे। इन करे बाबा चवनि था स्क्रू खे टाइट करिणो पवंदो आहे। जीअं इंजन ठंडी थी वेंदी आहे त उनखे तेज़ करण लाइ कोयलो विझणो पवंदो आहे न, इहे बि ज्ञान जा कोयला आहिनि। बाबा चवनि था इहे बि ज्ञान जा कोयला आहिनि। परमपिता परमात्मा सभिनि खां वॾो आहे न, सभु उन्हनि खे सलाम करणु ईंदा आहिनि। पोप खे बि पोप खां बि सभु पावरफुल, पोप खे बि सभु पावरफुल सम्झंदा आहिनि। पोप खे जेतिरो मान ॾींदा आहिनि ओतिरो ॿियो कंहिंखे बि न ॾींदा आहिनि। बाप खे ॼाणंदा ई न आहिनि, उहो त गुप्त आहे न, उनखे सिर्फ़ु ॿार ई ॼाणंदा आहिनि ऐं मर्तबो ॾींदा आहिनि। परंतु माया अहिड़ी आहे जो ॿारनि खे बि अहिड़े बाप जो रिगार्ड रखणु न ॾींदी आहे। वॾे वॾे बाबा जो बि रिगार्ड रखणु न ॾींदी आहे। माया अहिड़ी आहे। बाबा विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। इहे नशो ॿाहिरि निकिरण सां ख़तमु थी वेंदो आहे। इहे बाबा सां डबल सिताश जो वरसो छो न वठूं। इहा आहे सपूत ॿारनि जो नशो। जेका सपूत ॿार हूंदा न उहे त चईंदा ई न बाबा खां असां पूरो वरसो छो न वठूं, डबल सिताश जो वरसो छो न वठूं। परंतु ॾाढा ॿार अहिड़ा आहिनि जंहिंमें काम क्रोध लोभ जो भूत अची वेंदो आहे। ॾाढा ॿार अहिड़ा आहिनि जंहिंमें काम क्रोध लोभ अहंकार इन्हनि सभिनि जो भूत अची वेंदो आहे। बाबा मुरली हलाईंदा आहिनि त अंदरि ईंदा आहिनि कि हाणे ते असां में अंदरि ईंदो आहे। ॿारनि खे जेके बि काम जो नशो हूंदो न उन्हनि खे अंदरि ईंदो आहे कि हाणे ताईं असांखे काम जो हल्को नशो आहे। अगरि हिकु तरफ़ मज़बूत आहे त कुझु न थी सघंदो आहे, कुझु बि न करे सघंदा आहिनि। किथे स्त्री मज़बूत हूंदी आहे, किथे पुरुष मज़बूत हूंदा आहिनि। बाबा वटि सभु क़िस्म जा समाचार ईंदा आहिनि। कोई सची दिलि सां लिखंदा आहिनि
अंदरि ॿाहिरि वॾी सफ़ाई खपे। कोई ॿाहिरां खां सचा आहिनि, अंदरि खां कूड़ा आहिनि। कोई ॿाहिरां खां सचा आहिनि, अंदरि खां कूड़ा आहिनि। तूफ़ान ॾाढनि खे ईंदा आहिनि। लिखंदा आहिनि, बाबा अॼु मूंखे काम जो तूफ़ान आयो, परंतु मां बची वियमि। लिखंदा आहिनि, बाबा अॼु मूंखे काम जो तूफ़ान आयो, पर मां बची वियमि। अगरि न लिखंदा त हिकु दंड ॿियो आदत पइजी वेंदी आहे। तंहिंजे करे रोज़ु बाबा खे पंहिंजो पूरो सचो चाट ॾियणो आहे असांखे बाबा खे, न त वधंदी वेंदी। आख़िर पोइ किरी पवंदा। बाबा जी ॿारनि में उमेद त रहंदी आहे, थोरी ग्रहचारी हूंदी आहे त उहो उतरी वञे। कई आहिनि जो अॼु सुठा कल्ह मूर्छित थी वेंदा आहिनि, वह गलो घुटिजी वेंदो आहे। ज़रूरु कोई अवज्ञा कंदा आहिनि। हर ॻाल्हि में सचो गलो घुटणु मतिलबु ज्ञान ॾियणु बंदि थी वेंदो आहे। हर ॻाल्हि में सचो रहणो खपे, तॾहिं सचखंड जा मालिक ठही सघंदासीं। कूड़ ॻाल्हाईंदा त बीमारी वृद्धि खे पाईंदी आहे, नुक़सानु करे ॾींदा आहिनि। ॿारनि खे ॾाढी युक्ति सां प्रश्नावली लिखणी आहे। परमपिता परमात्मा सां तव्हांजो छा संबंध आहे? जॾहिं पिता आहे त सर्वव्यापी जी ॻाल्हि न आहे। उहो सर्व जो सदगति दाता पतित पावन गीता जो भॻवानु आहे, त ज़रूरु कॾहिं अची करे ज्ञान ॾिनो उन ई न। अगरि इहा ॻाल्हि आहे त उन्हनि जी जीवन कहानी खे ॼाणंदा आहियो, न ॼाणंदा आहियो त वरसो न मिली सघंदा आहिनि। मिली सघंदो आहे, पिता सां ज़रूरु वरसो मिलंदो न। पोइ ॿियो प्रश्न पुछो, प्रजापिता ब्रह्मा उन जी मुख वंशावली खे ॼाणंदा आहियो? पहिरियों प्रश्न उन्हनि खां पुछो, परमपिता परमात्मा सां तव्हांजो छा संबंध आहे? पोइ प्रजापिता ब्रह्मा उन्हनि जी वंशावली खे ॼाणंदा आहियो? जंहिंजो नाम सरस्वती रखंदा आहिनि, उहो ज्ञानेश्वरी आहे। उनखे गॉडेस ऑफ नॉलेज चईंदा आहिनि। इहा जगदम्बा आहे, त ज़रूरु हुन जा ॿार बि हूंदा, बाप बि हूंदो, नॉलेज ॾियण वारो त उहो ठहिरियो न। हाणे इहे प्रजापिता ऐं इहे जगदम्बा केरु? हुननि खे धनलक्ष्मी बि चईंदा आहिनि। तॾहिं ज्ञान ज्ञानेश्वरी न आहे। जॾहिं लक्ष्मी रहंदी तॾहिं ज्ञानेश्वरी न आहे। इहे ब्रह्मा सरस्वती ई राजेश्वरी ठहींदा आहिनि। हाणे असां ज्ञानेश्वरी आहियूं, पोइ असां राजेश्वरी ठहींदासीं न, त उन्हनि जे ॿार बि ज़रूरु स्वर्ग जा मालिक ठहींदा। हाणे इहे संगम आहे कुंभ। कुंभ बाबा चवनि था। हुन कुंभ जे मेले में ॾिसो छा थींदो आहे। भक्ति मार्ग जा अर्थ ऐं हिन में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। उहा आहे पाणी जी नदी, सागर जो मेलो। इहा आहे ह्यूमन गंगायूं जो ज्ञान सागर सां निकिरंदियूं आहिनि, उन्हनि जो मेलो। इहो प्रश्न पुछिबो आहे कि पतित सां पावन ठाहिण वारो केरु? इहा आहे ह्यूमन गंगायूं जो ज्ञान सागर सां निकितियूं आहिनि, असां सभु ऐं असांजो मेलो। त हाणे जॾहिं बाबा सां मिलण त इहो मेलो हूंदो आहे न। इहो प्रश्न बि पुछी सघंदा आहे कि पतित सां पावन ठाहिण वारो केरु? इहा त ॼाणण जी ॻाल्हि आहे न। त हाणे टियों प्रश्न पुछो, पतित पावन केरु? इहा बि ॼाणण जी ॻाल्हि आहे, न त पुछंदा न। इहा बि ॼाणण जी ॻाल्हि आहे न, तॾहिं त पुछंदा आहिनि न। हिन माता पिता जे ज्ञान सां तव्हां राजेश्वरी ठही सघंदा आहियो। ईश्वर सर्वव्यापी चइण सां मुख छा मिठो थींदो। हाणे तव्हांजी भक्ति जो फल मिलंदो आहे ज्ञान। हाणे असांखे पंहिंजी भक्ति जो फल मिले थो ज्ञान। हाणे भॻवानु असांखे पढ़ाए थो त धका खाइणु बंदि थी वियो। बाबा चईंदा आहिनि, ॿार अशरीरी ठहो। आत्मा खे ज्ञान मिलियो। हाणे आत्मा चईंदी आहे असांखे वापसि पंहिंजे घर हलिणो आहे बाबा वटि। पोइ आहे प्रारब्ध। राजधानी स्थापना थिए थी। केतिरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। इहा प्रश्नावली ॾाढी सुठी आहे, सभिनि जे पॉकेट में पई हुजे। सर्विसेबल ॿार ई हिन ॻाल्हि ते गौर ॾींदा। त कहिड़ी बि जीअं बाबा जा जो प्रश्न हूंदा आहिनि न, उन्हनि खे नोट करे रखो पाण वटि। कॾहिं बि कोई अचे त तुरंत असां उन्हनि खां पुछी सघंदा आहियूं।
वैसे त असांखे यादि रहंदो, लेकिन लिखी करे रखण सां असांखे ज़्यादा हेॾे होॾे सोचणो न पवंदो। त ॿारनि जे लाइ बाबा खे केतिरी महिनत करणी पवंदी आहे न ॿारनि खे सुधारण लाइ। जीअं इहे बाबा महाराजा महारानी ठहींदा आहिनि, हीअं ॿार बि ठहनि, परंतु पंहिंजे में निश्चय हुजिणो खपे। हिते असांखे पंहिंजे में निश्चय हुजिणो खपे कि हा असां बि मम्मा बाबा जी गद्दी नशीन थी सघंदा आहियूं। त बाबा चवनि था कि ॿारनि खे नशो हुजिणो खपे, निश्चय हुजिणो खपे पंहिंजे मथां। बाबा चवंदा आहिनि ॿार पंहिंजो भविष्य ऊच ठाहियो, न त कल्प कल्प पद कम थी वेंदो। जीअं बाबा महाराजा महारानी ठहींदा आहिनि, ईअं ॿार बि ठहनि, परंतु पंहिंजे में निश्चय हुजिणो खपे। राजा में बि ॾाढी ताक़त रहंदी आहे, बाबा चवनि था। हुते त आहे ई सुख ई सुख। ऐं जो राजा ठहींदा आहिनि उहे बि ईश्वर अर्थ दान पुण्य करण सां। हिते जेका दुनिया में राजा रानी ठहींदा आहिनि त इहे कीअं ठहींदा आहिनि? दान पुण्य करण सां। राजा जे ऑडर में सॼी प्रजा हलंदी आहे। हिन समय त भारतवासियुनि जो कोई राजा ई न आहे, पंचायती राज्य आहे। त केतिरा कमज़ोर ठहिया आहिनि, पंचायती राज्य जे कारण केतिरा कमज़ोर थी विया आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि ॾाढा ॿारनि खे तूफ़ान ईंदा आहिनि, परंतु समाचार न ॾींदा आहिनि। बाबा खे लिखिणो खपे कि ईअं तूफ़ान ईंदा आहिनि, बाबा राय ॾींदा। बाबा परिस्थिति ॾिसी राय ॿुधाईंदा आहिनि, लिखंदा न आहिनि त उन्हनि जो कोई साथी समाचार ॾींदो आहे कि बाबा असांजे साथी जो इहा हाल आहे। बाबा खे त समाचार जंहिंजी बि ॻाल्हि आहे त बाबा खे ॿुधाइणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। रात्रि क्लास 11/1/69 जी। बेहद जो बाप अची करे सम्झाईंदा आहिनि, पंहिंजो ठाहींदा आहिनि, राजाई पद जे लाइ शिक्षा ॾींदा आहिनि, पवित्र बि ठाहींदा आहिनि। बाबा असांखे अची करे सम्झाईंदा आहिनि, पंहिंजो ठाहींदा आहिनि, राजाई पद जे लाइ शिक्षा बि ॾींदा आहिनि, पवित्र बि ठाहींदा आहिनि। बाबा ॾाढो सहज रीति पंहिंजो ऐं वर्से जो परिचय ॾींदा आहिनि। आपे ई सम्झी न सघंदा, बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। इहे बि सुठे बुद्धिवान ई सम्झंदा कि कीअं बाबा सां असांखे वरसो थो मिले। बाबा छा वरसो ॾींदा आहिनि? घर जो, पढ़ाई जो ऐं स्वर्ग जी बादशाही जो वरसो ॾींदा आहिनि न। जो पवित्र दैवी संप्रदाय ठाहींदा आहिनि उहे ई राजधानी में ईंदा। राजधानी में केरु ईंदा? जो पवित्र दैवी संप्रदाय ठहींदी आहे। जो जेतिरो पढ़ंदा पढ़ाईंदा उहे ई ऊच पद पाईंदा। एतिरा ॿार आहिनि, बाप खां वरसो वठंदा आहिनि। बाप स्वर्ग जो मालिक नर सां श्री नारायण ठाहींदा आहिनि ऐं इहे राजाई जो मालिक आहिनि। त बेहद जो बाप सां स्वर्ग जो रचयिता आहे। असां उन्हनि जा ॿार स्वर्ग जी बादशाही वठण वारा आहियूं। यथा महाराजा महारानी तथा प्रजा सभी वठण वारा आहिनि। जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो ई उच्च पद पाईंदव न। इहे राजाई जे लाइ पुरुषार्थ आहे। सतयुग जी राजाई हाणे सभिनि खे न मिलणी आहे। जेतिरो जो पुरुषार्थ कंदो ओतिरो ई ऊच पद पाईंदो। पुरुषार्थ ते प्रारब्ध जो मदार आहे। जेतिरो पुरुषार्थ कंदासीं ओतिरी ई प्रारब्ध मिलंदी। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि, जेतिरो पुरुषार्थ कंदासीं। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि न, जेतिरो कंदासीं ओतिरो ई मिलंदो। बाबा चवनि था पुरुषार्थ सां ई बादशाही मिलंदी आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि कंदव त तमो प्रधान खां सतो प्रधान थी वेंदव, प्योर सोना ठही वेंदो। राजाई बि मिलंदी आहे न। जीअं हिते चईंदा आहिनि न, भारत जा असां मालिक आहियूं। मालिक त सभी न ठहींदा, पोइ
पद छा पाईंदा, पढ़ाई खां पोइ स्वर्ग में असांजो पद छा रहंदो। तव्हां हाणे संगम ते पढ़ो था, सतयुग में राजा ई कंदो। बाप योग बि सेखारींदा आहिनि, पढ़ाईंदा बि आहिनि। बाबा असांखे योग बि सेखारींदा आहिनि त पढ़ाईंदा बि आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असां राजयोग सिखंदा आहियूं न, बाबा जी यादि सां पावन ठहींदा आहियूं। पोइ असांजो पुनर्जन्म रावण में न थींदो, राम राज्य में थींदो। हाणे सभु पढ़ूं था, मनमना भव मध्याजी भव। हाणे असां 2 अक्षर था पढ़ूं, मनमना भव। पूरी बुद्धि सां बुद्धि योग हटाए करे हिकु बाप सां बुद्धि योग जोड़णु, ख़ुदि खे आत्मा सम्झी त इहा मनमना भव थी वियो। ये बि शिक्षा वठूं था न। हिन जे लाइ मन में कोई बि ॻाल्हि ईंदी आहे त बाबा सभु उत्तर ॾींदा। त जॾहिं असां बाबा खे यादि करण में असांजो बुद्धि बाबा वटि ई लॻी रहे, मन में हिकदमि ॿी संकल्प रहे कि मूंखे बाबा खे यादि करिणो आहे, ॿियो कोई तरफ़ ॿियो कोई वीचार न हुजे, त मन खे उत्तर ॾियण लाइ त इहे ज्ञान। इहे सभु पढ़ाई पढ़ूं था मनमना भव स्थिति में स्थित थियण जे लाइ, त ख़ुदि खे आत्मा सम्झी असांजो बुद्धि योग बसि बाबा वटि हुजे, ॿियो कुझु बि असांखे ध्यान में न अचे। हिन जे लाइ ज्ञान बि ज़रूरी आहे, योग बि ज़रूरी आहे। मध्याजी भव, पोइ असां स्वर्ग जी राजा ई असांखे मिले, त हुन जे लाइ पूरे चक्कर जो ज्ञान बि ज़रूरी आहे। हाणे कलयुग जो अंत आहे, पोइ सतयुग स्वर्ग ज़रूरु ईंदो। बाप संगम युग ते ई अची करे बेहद जो स्कूल खोलंदा आहिनि, जिते बेहद जी पढ़ाई आहे, बेहद जी बादशाही पाइण लाइ। हाणे बि असां स्कूल में था पढ़ूं, हिते असां बेहद जी पढ़ाई था पढ़ूं, छो बेहद जी बादशाही वठण लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो असां हाणे नई दुनिया जा मालिक ठाहींदासीं। नई दुनिया खे स्वर्ग चइबो, खुमारी चढ़ंदी आहे न। असां हाणे नई दुनिया जा मालिक ठाहींदासीं, नई दुनिया खे स्वर्ग चइबो, खुमारी चढ़ंदी आहे न। बराबरि पुराणी दुनिया खां पोइ नई दुनिया अचणी आहे। ॿारनि खे यादि ईंदो आहे, हाणे ॿारनि जे दिलि में आहे स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ असांखे परमपिता परमात्मा पढ़ाइनि था। हाणे असांजे दिलि में छा आहे कि असांखे स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ परमपिता परमात्मा पढ़ाइनि था। ॿारनि खे यादि रहे कि बाबा पढ़ाई था पढ़ाइनि, ऊच ते ऊच सतयुग जा महाराजा महारानी ठाहिण लाइ। राजयोग द्वारा राजा ई मिलंदी आहे, हुन में पवित्रता सुख शांति सभु आहे। हिन बाबा में सभी, हिन बाबा में हाणे शिव बाबा पधारिया आहिनि, उहा आहे ऊच ते ऊच। शिव बाबा आहे ऊच ते ऊच, हिन पूरी विश्व खे पावन ठाहिण वारो। आत्मा अनुभव वठंदी वेंदी आहे, हुते वेंदा त हुतां जी बैठक ऊची हूंदी आहे। स्टूडेंट्स सभी जी बैठक पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे, हिक जी जॻह ॿियो न वेही सघंदो आहे। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो शिव बाबा ऊच ते ऊच पधारिया आहिनि, आत्मा अनुभव वठंदी आहे, हुते वेंदासीं त हुतां जी बैठक ॾाढी ऊची हूंदी। किथे? स्वर्ग जी बाबा ॻाल्हियूं ॿुधाइनि था न। स्टूडेंट्स हाणे जी बैठक स्टूडेंट्स सभिनि जी बैठक पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। सभी स्टूडेंट्स जी बैठक पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे, हिक जी जॻह ॿियो न वठी सघंदो आहे, हिक जो पार्ट ॿियो ॿ सां मिली न सघंदो आहे, हिकु ॿ जा पार्ट न मिली सघंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा में रिकॉर्ड भरियलु आहे, ड्रामा जे प्लान अनुसार असांजो पुरुषार्थ हले थो। कोई राजा कोई रानी ठहींदा, अंत में पुरुषार्थ जी रिज़ल्ट निकिरंदी आहे। कोई राजा कोई रानी ठहींदो आहे, अंत में असांजी पुरुषार्थ जी रिज़ल्ट निकिरंदी वेंदी, जो पोइ माला ठहींदी। पोइ हुन अनुसार ऊच नंबर वारनि खे ज़रूरु मालूम पवंदो, मरण खां पोइ सम्झिबो आहे आत्मा वञी करे कर्मनि अनुसार ॿियो शरीर वरिते, सुठे कर्म वारे खे सुठो जन्म मिलंदो योग बल सां। पुरुषार्थ न कंदा आहिनि त कम पद पाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हिते ॿार
पुरुषार्थ न कंदा आहिनि त कम पद पाईंदा आहिनि। ईअं वीचार करण सां ख़ुशी थींदी आहे कि असां कीअं पुरुषार्थ घटि कंदासीं त कम पद पाईंदासीं, कीअं ज़्यादा कंदासीं त असांखे ऊच पद मिलंदो। त हीअं वीचार सागर मंथन करो त ॾाढी ख़ुशी थींदी। बाबा असांखे पढ़ाई था पढ़ाइनि, बाबा चईंदा आहिनि अधु घंटो ॿुधो, कलाकु ॿुधो मुरली, पोइ सॼो ॾींहुं उघारंदा रहो कि बाबा असांखे हीअ ॻाल्हि ॿुधाई, हिन जो अर्थ छा आहे, ईअं हूअं जीअं माण्हुनि जी ॻाल्हियुनि जे वीचार सागर मंथन कंदा आहिनि न, हीअं बाबा चवनि था जो जहिड़ो महारथी हूंदो न उन्हनि जी अहिड़ी महिमा थींदी आहे। सभिनि जी मुरली बि हिकु जहिड़ी न हलंदी आहे, हर हिक जी मुरली बि अलॻि अलॻि आहे। इहे ठहियलु हिकु ड्रामो खेल आहे न। हाणे ॿारनि जो कर्मनि ते ध्यानु, ध्यानु आहे न। बाप या मां जीअं कंदा आहिनि ॿार सिखंदा आहिनि। हाणे तव्हां श्रेष्ठ कर्म कंदा आहियो, सर्विस सां मालूम पवंदो आहे कि असां हाणे श्रेष्ठ कर्म था करूं। महारथियुनि जी महिनत छिपी न सघंदी आहे। सम्झी सघंदा आहिनि केरु ऊच पद पाइण जी महिनत थो करे। बाबा चवनि था महारथियुनि जी महिनत छुपी न सघंदी आहे। सम्झी सघंदा आहियूं केरु ऊच पद पाइण जी महिनत थो करे। हिन बाबा जी यज्ञ में सभी ॿारनि खे चांस बि आहे न। ऊच पद पाइण लाइ मन मना भव जो लेसन अर्थ सहित मिलियो आहे। ॿार सम्झंदा आहिनि इहे ज्ञान, गीता जो ज्ञान नॉलेजफुल बाप ख़ुदि अची करे ॾींदा आहिनि। त ज़रूरु एक्यूरेट नॉलेज ही बाबा असांखे ॾींदा न। ही गीता जो ज्ञान नॉलेजफुल बाप ई अची करे ॾिए थो त ज़रूरु असांखे एक्यूरेट अची करे ॾींदो न। पोइ मदार आहे धारणा ते। बाबा त असांखे ॾियनि था, बाक़ी ॿार केतिरो धारण था करनि इहे त ॿारनि जे मथां आहे न। जो ॿुधंदा आहियो उहो प्रैक्टिकल में ईंदो रहे। बाबा जो असांखे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि उहो प्रैक्टिकल में ईंदो रहे। डिफ़िकल्ट न आहे। बाप खे यादि करणु, चकर खे ॼाणणु, इहा आहे अंतिम जन्म जी पढ़ाई। त केॾी ऊच ते ऊच टीचर द्वारा असां ऊच ते ऊच पढ़ाई था पढ़ूं, ऊच ते ऊच पद प्राप्त करण लाइ। बाबा चवनि था जो पास करे नई दुनिया सतयुग में हली हलंदासीं। त ऊच ते ऊच बाप टीचर सतगुरु असांखे ऊच ते ऊच वरसो, शिक्षा, श्रेष्ठ मत सतगुरु असांखे एॾा ऊचे ते ऊचो वरदान थो ॾे विश्व जो मालिक ठहिण जो। सचो विश्व जो मालिक ठहिण जो बाबा असांखे वरसो थो ॾे। गायन आहे न, निश्चय में विजय आहे। त प्रीत बुद्धि ॿारनि सम्झो असांखे बाबा भॻवानु पढ़ाइनि था। ॿार ॼाणंदा आहिनि असांजी आत्मा धारण कंदी आहे, आत्मा हिन शरीर द्वारा पढ़ंदी आहे, नौकरी कंदी आहे न। ये सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा खे यादि कंदा पोइ माया रावण बुद्धि जो योग तोड़े ॾींदी आहे। हाणे त माया रावण हिकदमि जली करे राख थी ख़तमु थी वई न। राख बि बाबा सागर में समाइजी वई। बाबा चईंदा न माया खे पंहिंजी सभु विकार, माया छा आहे पंहिंजी कमी कमज़ोरी कंहिं न कंहिं रूप द्वारा असांजो एग्ज़ाम वठणु ईंदी आहे। बसि पंहिंजी कमज़ोरियुनि खे विदाई ॾियो। बाबा उन ॾींहुं चई न विदाई समारोह मनायो। अॼु खां असां में कोई कमज़ोरी न रहणी खपे। सर्व कमी कमज़ोरियुनि खे विदाई ॾियो। सभी कमी कमज़ोरियुनि खे विदाई ॾियो। माया सां सावधान रहणो आहे। जेतिरो अॻियां वधंदासीं ओतिरो उनजो प्रभाव बि निकिरंदो ऐं ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो। बाबा चई जेतिरो तव्हां अॻियां वधंदव त जेतिरो अॻियां वधंदव ओतिरो तव्हांजो प्रभाव बि निकिरंदो ऐं असांखे ख़ुशी बि थींदी। प्रभाव बि निकिरंदो ऐं असांखे ख़ुशी बि थींदी। नयो जन्म वठंदा आहियूं त ॾाढो शो कंदा आहिनि न। अच्छा मीठी मीठी रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप दादा जी
यादि प्यार ऐं गुड नाइट। धारणा जे लाइ मुख्य सार अंदरि ॿाहिरि साफ़ु रहणो आहे, सचे दिलि सां बाप खे पंहिंजो पूरो पूरो समाचार ॿुधाइणो आहे, कुझु बि छिपाइणो न आहे। ॿियो आहे हाणे वापसि हलणो आहे, हिन करे अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। हाणे असां सभिनि खे वापसि हलणो आहे न, हिन करे अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। सदा चुप रहो, मन सां बि चुप, मुख सां बि चुप, चासी न ॻाल्हाइणो आहे। वरदान आहे मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करे उड़ती कला जो अनुभव करण वारा डबल लाइट ठहो। ये विनाशी तन ऐं धन पुराणो मन मुंहिंजो न आहे, ये सभु बाबा खे ॾेई छॾियो। ये विनाशी तन धन पुराणो मन मुंहिंजो न आहे, ये सभु बाबा खे ॾेई छॾियो। पुराणो तन बि ॾेई छॾियो, पुराणो धन बि ॾेई छॾियो, पुराणो मन बि ॾेई छॾियो। पहिरियों संकल्प ई इहो कयो कि सभु कुझु तुंहिंजो आहे। हिन में बाप जो फ़ाइदो न आहे, असांजो फ़ाइदो आहे। छो जी मुंहिंजो चइण सां फसंदा आहियूं, तुंहिंजो चइण सां न्यारो थी वेंदा आहियूं। मुंहिंजो चइण सां भोज वारा ठही वेंदा आहिनि ऐं तुंहिंजो चइण सां डबल लाइट वारा ठही वेंदा आहिनि, ट्रस्टी ठही वेंदा आहिनि। जेसि ताईं कोई हल्को न ठहींदो आहे तेसि ताईं ऊची स्थिति ताईं पहुची न सघंदो आहे। हल्को रहण वारा ही उड़ती कला द्वारा आनंद जो अनुभव करे सघंदा आहिनि। हल्को अर्थात सभु कुझु तुंहिंजो आहे। तव्हांजे शरीर में कुझु थिए थो, तव्हांजे घर में ॿार संबंधी आदि कंहिंजो बि कुझु बि थिए थो, धन जो हेठि मथो, मन में कोई अहिड़ा वहिड़ा संकल्प था अचनि, सभु बाबा खे ॾेई करे असांखे पंहिंजो पूरो एकाग्रचित एकांतवासी पंहिंजो पूरो इकोनॉमी जो अवतार ठहिणो आहे। कोई बि संकल्प वेस्ट न, बसि बाबा ऐं मां। जेतिरो असां बाबा खे यादि कंदा वेंदासीं, तूफ़ान त ईंदा लेकिन धीरे 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 शांत थींदा वेंदा। तॾहिं असां आनंद जी अनुभूति करे सघंदा आहियूं। डिॼो न, कोई बि अहिड़ो संकल्प अचे थो, डिॼो न। ॿियो ई चास्ती बाबा खे यादि करे उनखे भॼायो। बाबा चई न विकार रूपी भूतनि खे भॼाइण लाइ ज्ञान योग जी धूप जलाए रखो। ऐं सभु कुझु बाबा जो सम्झी करे सदा हल्को रहो। हल्को रहण में ई मज़ो आहे। स्लोगन आहे शक्तिशाली आत्मा उहा आहे जिते कोई बि व्यक्ति प्रकृति पंहिंजो प्रभाव न विझी सघे। शक्तिशाली उहा आहे जिते कोई भी, जंहिंजे मथां कोई बि व्यक्ति प्रकृति पंहिंजो प्रभाव न विझी सघे। ओम शांति। बाबा खे यादि करो।